नाज़रीन अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सखर में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई करे वॾी तइदाद में हथियार हथ करे वरिता आहिनि। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त सखर में रेंजर्स ऐं पुलिस गॾियल कार्रवाई करे वॾी तइदाद में हथियार हथ करे वरिता आहिनि। उन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां SS न्यूज़ जो रिपोर्टर एडी घनियो। जी एडी घनियो, छा तफ़सील आहिनि? जी, सखर सिटी बाईपास ते रेंजर ऐं पुलिस गॾियल कार्रवाई करे वॾे तादाद में असले जी स्मगलिंग खे जेको आहे त नाकाम बणायो आहे। पेशावर खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच ते कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि छापो हणी कोच जे ॻुझे खाननि में महारत सां लिकायल वॾे तादाद में राइफलूं, क्लाशनकोप, 9mm ऐं 30 बोर जे पिस्टलनि समेत गोलियूं ऐं मैगज़ीन जेको आहे त हथ करे वरितियूं आहिनि। सखर पुलिस मूजिबि असले जी स्मगलिंग सखर, मोरो, हैदराबाद ऐं कराचीअ में कई वेंदी आहे। ॻुझे इतलाह ते मुसाफ़िर कोच ते रेंजर ऐं पुलिस छापो हणी करोड़ें रुपयनि जो जेको आहे त असलो पकिड़े असले जी स्मगलिंग कंदड़ ॿिनि जवाबदारनि मुख़्तियार ऐं ख़ान परवेज़ खे मौक़े ते गिरफ़्तार करे खेनि मथां दहशतगर्दीअ जी FIR दाख़िल कई वई आहे। पुलिस जो वधीक चवणु हो त शहर में असलो विकिरो थियण सां टारगेट किलिंग, फुरल लुट, डकैतियूं ऐं ॿियूं वारदातूं थियनि पयूं, जेको दहशतगर्दीअ वारो मनसूबो नाकाम बणायो वियो आहे। वधीक जांच जो अमल जारी आहे। जी।